नमस्कार, मां प्रदीप बजाज। अचो त ॾिसूं सिंधीअ में ख़बरूं। अॼु जा मुख्य समाचार आहिनि। सोमनाथ में भारी बरसात सबबि गुजरात जे मुख्यमंत्रीअ जो दौरो रद्द। गिर सोमनाथ में भारी बरसात जे करे गुजरात जे मुख्यमंत्री श्री विजय रूपाणीअ जो सोमनाथ जो दौरो रद्द। मुख्यमंत्रीअ जो दौरो ख़राब मौसम जे कारण रद्द कयो वियो हो। मुख्यमंत्री गिर सोमनाथ में ॿोॾ जे ॾस में हालातुनि जो जाइज़ो वठण वञणो हुओ। गोंडल में चइनि कलाकनि में 4 इंच बरसात। गोंडल में चइनि कलाकनि में 4 इंच बरसात पवण सबबि सरू डैम ओवरफ्लो थियो आहे। पाणीअ जी आवक वधण करे डैम जा 2 दरवाजा खोलण में आया आहिनि। डैम में हर कलाक में 900 क्यूसेक पाणीअ जी आवक थींदे हारियुनि में ख़ुशीअ जी लहर आहे। गिर गढ़ड़ा में 12 कलाकनि में पई 20 इंच बरसात। गिर गढ़ड़ा में सुबुह जो 6 बजे खां शाम जो 6 बजे ताईं 20 इंच बरसात पवण करे ॿोॾ जहिड़ियूं हालातूं पैदा थियूं आहिनि। भारी बरसात जे करे भादर डैम ओवरफ्लो थियो आहे। डैम जा 2 दरवाजा अधु फुट खोलण में आया आहिनि। डैम में हर कलाक में 1329 क्यूसेक पाणीअ जी आवक थी रही आहे। सौराष्ट्र में बरसात जो कहर जारी। गोंडल में भी बरसात सबबि घणो ई नुक़सान। सौराष्ट्र में बरसात जो कहर ऐं गोंडल में भी बरसात कयो आहे नुक़सान। गोंडल जे अनेक ॻोठनि में नदीअ जो पाणी घुसी आयो आहे। सरकार तरफ़ां चेतावनी ॾिनी वई आहे त नदीअ जे एराजीअ वारनि हिसे में कोई भी न वञे। ॾखण गुजरात में बरसात खां पोइ हाणे बरसात जो रुख उत्तर गुजरात तरफ़। ॾखण गुजरात में बरसात खां पोइ हाणे बरसात जो उत्तर गुजरात तरफ़ रुख। कच्छ जे अंजार, गांधीधाम ऐं कंडला में भी वधी रहियो आहे बरसात जो ज़ोर। भारी गर्मीअ खां पोइ बरसात पवण ते माण्हुनि में ख़ुशहाली। राजकोट शहर में 5 इंच खां भी वधीक बरसात। राजकोट में ज़बरदस्त बरसात खां पोइ रोड रस्तनि ते पाणी भरिजी वियो आहे ऐं राजकोट वासियुनि जो पाणीअ जे तंगीअ जो मसइलो हल थियो आहे।
अमरेली ज़िले के खांबा ॻोठ में ज़बरदस्त बरसात के करे नदियुनि में आई ॿोॾ जहिड़ियूं हालतूं। अमरेली ज़िले के खांबा ॻोठ में ज़बरदस्त बरसात सबब उन विस्तार जूं नदियुनि में ॿोॾ जहिड़ियूं हालातूं। ज़मीन खां लॻभॻि 50 फुट मथे हिक टेकरे ते ॾिसण आयो हिक शींहं परिवार इहो नज़ारो ॾिसण वटां हुओ। आणंद ज़िले में मींहुं महर कई। आणंद ज़िले में बरसात सबब 6 महीना अॻु ई ठहियल नवाखल लालपुरा मार्ग 6 बरसात सबब टुटी पियो आहे। ईअं चयो पियो वञे त इन रोड रस्ता ठाहिण में को वॾो घोटालो थियो आहे। सौराष्ट्र के जामनगर में भी बरसात महर कई। जामनगर के कालावाड़ में 5 इंच बरसात सबब सनाड़ा ॻोठ के पुल ते पानी भरजी वियो आहे। कालावाड़ के जीवापुर चेक डेम पिण ओवरफ्लो थियो आहे। गीर सोमनाथ में भी बरसात जो कहर। गीर सोमनाथ के सैयद राजपुरा ॻोठ ॿेट में बदिलजी वियो आहे। भारी बरसात सबब सैयद राजपुरा ॻोठ में गोॾनि ताईं पानी भरजी वियो आहे ऐं कलेक्टर की सूचना से NDRF की टीम मुक़ररु कई वई आहे। माण्हुनि जे घर में पानी भरजी वियो आहे त स्कूल भी पानी में समाइजी विया आहिनि। भारी बरसात सबब सैयद राजपुरा ॻोठ जूं जनजीवन अस्त व्यस्त थी वियो आहे। गीर सोमनाथ में 5 कलाकनि में 10 इंच बरसात। गीर में ज़बरदस्त बरसात सबब ऊना के आसे पासे के 3 ॻोठनि सां संपर्क टुटी पियो आहे। मौसम विभाग की अगकथी अहमदाबाद और महसाणा में पइजी सके थी ज़बरदस्त बरसात। मौसम विभाग की अगकथी मुजब गुजरात में 48 कलाकनि में भारी खां भी भारी बरसात पवण जो अंदेशो आहे। भारी बरसात के करे सरकार तरफां हाई अलर्ट जारी किया वियो आहे। नर्मदा डेम में पानी की लेवल वधी।
गुजरात में ज़बरदस्त बरसात करे नर्मदा डैम में पाणीअ जी लेवल वधी आहे। इन खे ध्यान में रखी करे बाईपास टनल जा दरवाज़ा बंदि कया विया आहिनि। गुजरात जे पुलिस महकमे में थी आहे वॾी फेरफार। गुजरात में कुल 33 IPS अधिकारियुनि जी बदिली कई वई आहे। स्वामी टेऊंराम महाराज जो 132 जन्म उत्सव अहमदाबाद में मल्हायो वेंदो। स्वामी टेऊंराम महाराज जो 132 जन्म उत्सव प्रोग्राम 14 जुलाई खां 18 जुलाई ताईं मल्हायो वेंदो। अॼु प्रेम प्रकाश आश्रम में सुबुह जो 6:30 बजे हवन यज्ञ जो आयोजन कयो वियो, जंहिं में लॻभॻि 40 जोड़नि इन हवन में भाॻु वरितो। बड़ौदा शहर में श्रद्धांजलि जो कार्यक्रम। तारीख़ 16/7/2018 ते बड़ौदा शहर के प्रेम प्रकाश धर्म तीर्थ में दादा जशन वासवाणी ऐं गुरु लुल्ला साईं के श्रद्धांजलि ॾिनी वई, जंहिंमें बड़ौदा जूं ख़ासि शख़्सियतूं हाज़िर हुयूं। सिंधु सखी समाज अहमदाबाद पारां छंछरु ॾींहुं सिंधु भवन में थियो हिकु प्रोग्राम। 14 जुलाई 2018 छंछरु जे ॾींहुं सिंधु भवन में डॉक्टर मायाबेन कोडनाणी जी अध्यक्षता में फैमिली वैल्यू माना परिवार की अहमियत के बारे में हिकु प्रोग्राम रखियो वियो हो। ही हुयूं अॼु जूं ख़बरूं। वरी मिलंदासीं सुभाणे साॻे ई वक़्तु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी TV।